अॻे पोइ असांखे अली कम जो ईंदो, इबादत इहा अथव इतों चाड़ो थींदो, अॻे पोइ असांखे अली कम जो ईंदो। दोस्तों हींअर यादगार महफ़िल जो चौथों क़सीदो ॿुधंदासीं, जेको तमामु ख़ूबसूरत क़सीदो आहे ऐं जो शाइर आहे कादर नोहाणी। वाह जी शाइरी आहे दोस्तों, ऐं गायकी बि तमामु प्यारी आहे दोस्तों हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त हाजी मिर्ज़ा ख़ुश्क सऊदी अरब खां ऐं हाजी कबूल खान जतोई ज़िला रहीम यार खान पंजाब खां। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 512 अवामी तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक ओसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक़ दीवानो परवानो ऐं प्यारो दोस्त आहे। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। मौला मोहम्मद विच में विथी न भायो, मौला मोहम्मद विच में विथी न भायो, दमक दहनी जिस्मक जिस्मी रूह करोही दमक दमी के आयत ते इतबार जकोन मनी दो मुश्किल कुशा पी रखे सो गदू दी थी दो गार आगे करूं करार करीम तौर दाहदा तेरी नमाज को मेरा सलाम है। अरे जेठा दादा तुझी नमाज के मुझे सलाम आए तो कहता तो गया जी हुस्न आए तो तुझी इबादत हराम है। दाहदा तेरी नमाज को मेरा सलाम है, मोहब्बे अहले बैत की तेरी इबादत हराम है। रोजा नमाज बंदगी एक फर्ज ऐन है, और जन्नत उसी को मिलेगी जरा तालिब हुसैन है। दाहदा अली खे रहनुमा चई थो सघिजे, फरमायो नबी मन कुंत मौला फाद अली मौला अली के हक़ जो चई थो सघिजे। फरमायो क़ुरान में कुलैशन कदी रची अली के अल्लाह चई थो सघिजे। पेश कामरान जानी सिंधी।